नाज़रीन, चक में सोनारे जी दुकान में ज़ेवर फुरकंदड़ धाड़ेलन के पुलिस 3 ॾींहं गुज़रण बावजूद पकड़ में न आणे सघी। वाक़े ख़िलाफ़ मुतासिर सोनारे पारां पाक किताब खणी एहतजाज कयो वियो। रज़ा बाज़ार में सोनारे गुलाम अली शेख जी दुकान के लगल धाड़े में 5 तोला सोन ऐं 30 तोला चांदी रोक रक़म वापस न थी सघी आहे, जंहिं ते सोनारे गुलाम अली शेख चक पुलिस मां नाउमीद थी शिकारपुर ज़िले जो सभ खां वॾो ऐं हथ सां लिखियल ॾहरनि वारो पाक किताब खणी शहर में गश्त करण बाद मदद जी अपील कई आहे। उन मौक़े ते दुकानदार जो चवणु हो त चक पुलिस अॼु 3 ॾींहनि दौरान कुझु बि नाहे कयो, नई बुरकापोश ॾोहारियुनि जो पतो लॻाए सघी आहे। होॾां चक जे समाजी अॻवाननि इमदाद तबस्सुम महर, फ़क़ीर अब्दुल जब्बार महर, उस्ताद सलीमुल्लाह महर, इख़्तियार सुमरो ऐं ॿियनि पिणु चक पुलिस मां मायूसी ज़ाहिर कंदे SSP शिकारपुर खे वाक़े जो नोटिस वठी बदअमनीअ खे मुंझो ॾियारण जी अपील कई आहे।